भारतीय क़यादत जे चढ़ ॾियारींदड़ बयाननि ते पाकिस्तान जो सख़्त रद्द-ए-अमल। परॾेही तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त भारतीय मौक़िफ़ अमन न पर दुश्मनी खे तरजीह ॾींदड़ आहे। भारत तरफ़ां पाकिस्तान में दहशतगर्दी सहकार जूं शाहिदियूं मौजूदु आहिनि। खोखला बयान ऐं ध्यानु हटाइण जूं कोशिशूं सच खे नथियूं लिकाए सघनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में वफ़द न्यूयॉर्क पहुतल। भारत जो चहिरो वाइको करण लाइ पाकिस्तानी वफ़द अॼु अहम मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तानी वफ़द गॾियल क़ौमुनि में चीन ऐं रूस जे नुमाइंदनि सां मुलाक़ातूं कंदो। OIC जे सफ़ीरनि सां बि न्यूयॉर्क में मुलाक़ात शेड्यूल। 9 रुकनी वफ़द में शेरी रहमान, हिना रब्बानी खर, जलील अब्बास, मुसद्दिक़ मलिक, खुर्रम दस्तगीर, फैसल सब्ज़वारी, बुशरा अंजुम भट्ट ऐं तहमीना जंजुआ बि शामिल। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ चयो आहे त मुस्लिम लीग नून पाकिस्तान खे एटमी क़ुवत बणायो। गुज़िरियल हुकूमत जेको मुल्क जो कयो हो उनखे मुस्लिम लीग नून तरतीबवार बहितर बणाए रही आहे। माण्हू कम खे वोट ॾींदा आहिनि। सियासत सां गॾोगॾु कम बि थियणु घुरिजे। चीन सां गॾिजी JF-17 ठाहियो। संदन दौर में चइनि वरहनि ताईं रुपयो मुस्तहकम रहियो। कराची में हथियार जी नुमाइश ते पाबंदी आहे। ख़ानगी गाॾियुनि में हथियार रखंदड़नि खे चेक कयो पियो वञे। सूबाई घरू वज़ीर ख़याबान इत्तेहाद जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। कराची शहर सभिनी जो आहे। अमन अमान जी सूरत ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद। सियालकोट जे PP 52 संभड़ियाल तक ते नंढी चूंड में मुस्लिम लीग नवाज़ कामयाब। नोटिफिकेशन जारी। रिटर्निंग ऑफिसर नून लीग उम्मीदवार हिना अरशद वड़ाइच जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। हिना अरशद वड़ाइच 78,602 वोट खणी कामयाबी हासिल कई। PTI जी हिमायत याफ़्ता उम्मीदवार फाखुर निशाद 39,018 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। PP उम्मीदवार राहील कामरान चीमा खे रुगो 6,832 वोट मिलिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां नंढी चूंड में कामयाबी ते हिना अरशद वड़ाइच खे मुबारक। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर ज़िलज़िले जा लोडा महसूस। मलीर, कायदाबाद, लांढी ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोडा महसूस कया विया। शहरी ख़ौफ़ सबबि ॿाहिरि निकिरी आया। क़दमे जो विर्द ज़िलज़िले जी शिदत 3 ॾहाई ब रिकॉर्ड। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ जो चवणु आहे त ज़िलज़िले जो मर्कज़ गडाब टाउन वेझो इलाइक़ो रिकॉर्ड कयो वियो। पाकिस्तान बांग्लादेश के आख़िरी T20 मैच में शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो। क़ौमी टीम 3 मैचनि वारी सीरीज़ ते 0 तां पंहिंजे नाले करे वरिती। मोहम्मद हारिस जी शानदार सेंचुरी। साइम अयूब 45 रन्सनि जी इनिंग्स खेॾी।